पीपी पारां सूबाई असेंबली जे तक PS 70 ते वडेरे बशीर अहमद हालेपुट जी वफ़ात सां ख़ाली थींदड़ सीट ते इलेक्शन कमीशन पारां 20 मई ते कराए वेंदड़ ज़मनी इलेक्शन। असां सां लाइन ते मौजूद है अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। पीपी पारां सूबाई असेंबली जे तक PS 70 ते वडेरे बशीर अहमद हालेपुट जी वफ़ात सां ख़ाली थींदड़ सीट ते इलेक्शन कमीशन पारां 20 मई ते कराए वेंदड़ ज़मीनी इलेक्शन जे सिलसिले में पीपी उम्मीदवार ॾाढा हालेपुट खे कामयाब कराइण लाइ जारी अवामी राब्ते मुहिम जे सिलसिले में ज़िले बदीन जे अॻूणे ज़िले नाज़िम अनवर अली हालेपुट जे फर्ज़ंद नूर कलंदर हालेपुट जी क़यादत में पीपी सेनेटर उहिदेदारनि जो क़ाफ़िलो नऊं दुंबाल जे मौजूद समाजी ऐं शख़्सियत उस्ताद उमर चांद जी दावत ते नऊं दुंबाल पहुतो, जिते ईंदड़ क़ाफ़िले जी परजोश अजियां कंदे संदन मथां गुलनि जी वर्खा कंदे खेनि सिंध जो सक़ाफ़ती तोहफ़ो अजरक पिणु पेश कयो वियो। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी, तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो